नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडोलियार में ख़बर ॾींदा हलूं त टंडोलियार लॻ कामारू शरीफ़ में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील जमा अॼु कामारू शरीफ़ में जीलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जे लाॾाणे ते संदुसि पुट पीर सईद अमीर अली शाह जीलानी सां संदुसि वालिद जी ताज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो ऐं मरहूम जी मुग़फ़िरत ऐं संदुसि बुलंद दर्जात जे लाइ दुआ कई है। इन मौक़े ते सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील जमा चयो त पीर सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी एक बेहतरीन शख्सियत जो मालिक हो, मोहब्बत ॾींदड़ माण्हू सभिनी खे वणंदो आहे। पीर नूर मोहम्मद शाह जीलानी पीपी ऐं असां सां पुराणी वाबस्तगी हुई। हिन जो विछोड़ो गहरो खाल है जेको कॾहिं बि न भरबो। इन मौके ते सरवरी जमायत जे मुरीदन अकीदतमंदन वॾे अंग में शिरकत कई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।